बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नए हिकु अहम मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असां बयानु कंदासीं शकियात नमाज़। उमूमन शकियात जे मामले में अगरि कंहिंखे कोई शक थिए त नमाज़ जे दौरान, त नमाज़ खे टोड़े करे नए सिर नमाज़ जोड़ी वेंदी आहे। जॾहिं त शरीयत इस्लाम में शकियात नमाज़ जे लाइ कुझु अहकाम आहिनि। टोटल शकियात नमाज़ 23 आहिनि, जिन्हनि खे 3 क़िस्मनि में तक़सीम कयो वियो आहे। असां उहे बयानु कंदासीं कहिड़ा शकियात नमाज़ जिन्हनि सां नमाज़ बातिल थिए थी, कहिड़ा शकियात नमाज़ उहे आहिनि जिन्हनि सां नमाज़ सही थिए थी, या कहिड़ा उहे आहिनि जिन्हनि सां कुझु यानी अंजाम कुझु इज़ाफ़ी शइ अंजाम ॾियण सां नमाज़ सही थिए थी। सभ खां पहिरीं क़िस्म उहे शकियात नमाज़ जिन्हनि जी परवाह न कई वञे। यानी अहिड़ा कुझु शक आहिनि जिन्हनि जी, यानी 6 क़िस्म अहिड़ा आहिनि जिन्हनि में अगरि शक थिए त इंसानु शक जी परवाह न कंदो। इन जॻह ते हिकु शइ जी तरफ़ इशारो कंदो वञा त अगरि शक थिए त डायरेक्ट ई शक ते अमल जो हुकुम न आहे। पहिरीं गौर फ़िक्र करण जी ज़रूरत आहे। अगरि गौर फ़िक्र सां कंहिं हिकु पासे ज़न हलियो थो वञे, गुमान, यानी हिकु एहतमाल ॿिए एहतमाल खां कुवत वारो थी वञे, त उन ई एहतमाल ते अमल कंदो, शक ते अमल न कंदो। लेकिन गौर फ़िक्र करण खां पोइ बि अगरि कंहिं एहतमाल जी तरफ़ गुमान या को एहतमाल कुवत नथो वठे, ॿई एहतमाल बराबरि आहिनि ऐं मुशविश बाक़ी आहे, त उन सूरत में शक जे अहकाम ते अमल कंदो, जेके असां बेतरतीब बयानु कंदासीं। सभ खां पहिरीं क़िस्म उहा आहे, उहे शक जिन्हनि जी परवाह न कंदो। यानी अगरि कोई शक थियो त उन जी शक जी परवाह कए बग़ैर पंहिंजी नमाज़ खे सही सम्झंदो। पहिरियों उन्हनि जो उहे 6 क़िस्म आहिनि, जंहिंजे 6 क़िस्म जा शक अहिड़ा आहिनि जिन जी परवाह न कई वेंदी। उन मां 6 मां पहिरें नंबर ते उन ई फ़ेल, नमाज़ जे उन ई फ़ेल में शक जंहिंजो मौज़े अंजाम ॾियण जी जॻह गुज़री वई हुजे। अंजाम ॾियण जी जॻह मसलन कीअं गुज़री वई, हू अॻिए रुकन में दाख़िल थी वञे। क़िराअत में शक, रुकू में दाख़िल थी वञे, या रुकू में शक थिए सजदे में दाख़िल थी वञे, या मसलन ईअं ई तशद सलाम में तशद में शक थिए अॻिए रकात जे रुकू में दाख़िल थी वञे। अहिड़े क़िस्म यानी मौज़े गुज़री वञे। मौज़े गुज़रण जो मक़सदु इहो आहे अल्लाह तबारक व तआला 50 साल जी इबादत जो सवाब अता कंदो। यानी अॻिए रुकन में दाख़िल थी वञे। ॿी क़िस्मनि में आहे सलाम खां पोइ, यानी नमाज़ जे फारिग़ थियण खां पोइ शक थिए। कंहिं बि यानी तशद में शक थिए, कंहिं बि माना अहिड़े नमाज़ जे फ़ेल में शक थिए नमाज़ जे फारिग़ थियण खां पोइ, त उन जी सूरत में बि इन ई शक जी परवाह न कंदो, पंहिंजी नमाज़ खे सही सम्झंदो। टियों, वक़्त जे गुज़री वञण खां पोइ शक, यानी नमाज़ जो वक़्तु गुज़री वञे, मसलन ज़ोहर जी नमाज़ में शक थियुसि, मग़रिब जी नमाज़ थी वई, ज़ोहर असर जी नमाज़ में शक ग़ुरूब थियण खां पोइ, हाणे इन ई शक जी परवाह न कंदो ऐं पंहिंजी नमाज़ खे सही सम्झंदो। मुस्तहब नमाज़ में शक, जेके असां नवाफ़िल पढ़ंदा आहियूं, फजर खां पहिरीं, ज़ोहराइन खां पहिरीं, ज़ोहर असर खां पहिरीं, मग़रिब खां पोइ या इशा खां पोइ जेके मुस्तहब नमाज़ूं आहिनि, या उन खां अलावा तहज्जुद नमाज़ वग़ैरह आहे, या ॿियो कोई मुस्तहब कोई बि अगरि ज़ियारत इमाम हुसैन थी, ज़ियारत मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी नमाज़ूं, उन ई में अगरि कोई कंहिंखे शक थिए, कहिड़े बि क़िस्म जो शक थिए, त उन जी परवाह न कंदो ऐं पंहिंजी नमाज़ खे सही सम्झंदो। उन खां पोइ हीउ शक जेको आहे 5 नंबर ते, इहो ख़ासि जमायत सां मख़सूस आहे। जॾहिं पेश इमाम खे शक थिए, जॾहिं मामूम यानी पोयनि अशख़ास खे यानी ख़बर हुजे, जहिड़े नमूने सां इन जो हुकुम बि आहे, अगरि पेश इमाम का ग़लती करे पियो त उन खे उन जी तरफ़ मामूमीन मुतवजह कंदा आहिनि। या मामूम खे शक थिए जॾहिं त इमाम खे शक न हुजे, इन जी शक जी परवाह न कंदो, यानी मामूम इमाम जी इत्बा में नमाज़ पढ़ंदो वेंदो। आख़िरी नंबर ते 6 नंबर ते जेको शक अचे थो, उहो आहे कसीर शक जो शक।
उहो शख़्स जेको घणा शक करे थो, यानी उर्फ़नि में उन माण्हू खे शकी चयो थो वञे, माना घणा शक, एतिरा घणा शक करे थो जो हर नमाज़ में तक़रीबन शक करे थो। कसीर शक जो मयार उर्फ़ में, अगरि उर्फ़ चए थो बाबा हीअ त नमाज़ में इबादत में शक करण वारो माण्हू आहे, त हाणे उहो अगरि उन जॻह ते शक करे थो त उहो पंहिंजे शक जी परवाह न कंदो, उहो पंहिंजे नमाज़ खे सही सम्झंदो। इंशाअल्लाह बाक़ी शकिया सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम।